जैकबाबाद में मुहर्रम الحرام जे मौक़े ते मुग़ैरी हाउस फैसल रमज़ान वेलफेयर ट्रस्ट जैकबाबाद ऐं हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी पारां जैकबाबाद जे समूरनि हुसैनी सबीलनि ते पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं रोज़ाने जी बुनियाद ते शरबत बर्फ़ खंड ऐं ॿियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। वधीक फैसल रमज़ान वेलफेयर ट्रस्ट जे अॻुवाण अहमद मुग़ैरी रफ़ाक़त नाइच ॻाल्हाईंदे छा चयो आहे, ॾिसूं था नवाब अली लंगा जी हिन रिपोर्ट में। कुर्बानी साईं, अॼु पहिरियों मुहर्रम आहे। मुहर्रम الحرام हिकु तमामु वॾी कुर्बानी जो महीनो आहे। इस्लाम में जेको आहे दुनिया खां वधीक कुर्बानी जी तारीख़ तव्हांखे किथे बि कोन मिलंदी। त साईं पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं हिकु वॾो मशहूरु सोशल लीडर शेर मोहम्मद ख़ान मुग़ैरी साहिब जे इक़ामत ते जैकबाबाद में चङे कमनि में उहो जेको आहे टॉप ते रहियो आहे। त साईं जन जे हुकुम ते असां पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं मुख़्तलिफ़ जैकबाबाद जा तक़रीबन सबीला नंढा वॾा सबीला उते पुॼण जी पूरी कोशिशि कयूं था। पॉसिबल आहे सबील जेको आहे पंहिंजो हिकिड़ो टेंट हणंदा आहियूं वॾो, उहो बि सॼो ॾींहुं उते शरबत ऐं जेको आहे उहो बि हलाईंदा आहियूं जी। अच्छा, इहो हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।